सब खां पहिरीं गांव शुरू कंदुसि अनीस मेमून साहबा खां हुननि जो औरतुनि जे तहरीक जे हवाले सां वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं ख़ासि तौर ते समाजी तहरीक में कंट्रीब्यूशन आहे त समाजी तहरीक जे लाइ ऐं औरतुनि जे हक़नि जे हवाले सां शाह लतीफ़ हुनखे केतिरे क़दुरु इंस्पायर कयो आहे ऐं कहिड़ियूं शयूं मुतासिर कयो आहे। पूरा रिकॉर्ड करोगे डिस्कशन में असां भिटाईअ जे समाजी जेका सॼी जोड़ जक में जेको पहलू वधीक उजागर करे थो उन में औरत खे हुन जेको अथाऊं ॾिनो आहे पंहिंजी हीरोइन करे पेश कयो आहे उहा जेको मूंखे जेका शइ इंस्पायर करे थी त मां सम्झां थी त असांजे कुलनि ते पाण वधीक भार आहे त असां पंहिंजे समाज में छो त असांजो समाज कंहिंखां लिकल न आहे समाजी तरह असां तमामु घणा पोइ ते पहला आहियूं बावजूदि इन जे जो असांजे पाण ते हथ रखी ॾिसूं त असां त तमामु घणो अॻियां 70s खां वठी यूनिवर्सिटियुनि में पढ़िया आहियूं ऐं तमामु ॿाहिरि निकिरी आयासीं पंहिंजे पाबंदियुनि जे बावजूदि बि के उन्हनि हालतुनि ते असां बहस नथा कयूं पर असां इहो जेको ॾिसूं पिया त असांजी औरत अञा ताईं उन साॻे ई दौर मां पई गुज़रे जेको 200 साल पुराणे दौर में हुयो ऐं उन जे लाइ जेका डाखोड़ जी ज़रूरत आहे उन में असां कंटिन्यूटी में इहो हलाईंदा त आया आहियूं तहरीक पर उनजो घणे भाङे कुझु सुजाॻी आई बि आहे पर अञा ताईं बि उन में तमामु घणी ज़रूरत आहे त असां पंहिंजी औरत खे जेको भिटाई वारी सोच हुई त उन औरत जी बहादुरी या औरत जी जेका पंहिंजे वतन जे लाइ हुब हुई या उनखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असांजे साम्हूं आंदो अञा ताईं उन ते को बि अहिड़ो नथो नज़र अचे। असां थोरो हैदराबाद खां अॻियां वेंदासीं या ॿिया जेके नंढा शहर आहिनि उन्हनि में अञा बि उहे साॻियूं रीतियूं रस्मूं जेके औरत खे सफ़ा बिल्कुलु पोइ ते रखियो पियो अचनि उहे अञा ताईं लागू आहिनि जंहिंजे लाइ तमामु घणी असांखे समाजी जाखोड़ जी ज़रूरत आहे ऐं उन्हनि खे असांखे वुमेन एम्पावरमेंट जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे ऐं उहो सिर्फ़ु असां औरतूं नथा करे सघूं असांजो मर्द इन में ॾाढो वॾो पार्ट प्ले करे सघे थो ऐं असांजो जीअं हींअर ताज़ो असां हिकिड़ी औरत कॉन्फ्रेंस कराई हुई त असांजा ॿ टे भाउर चवणु लॻा त असां उन में इन जे करे कोन आयासीं जो असां तव्हां औरतुनि जे लाइ कराई त असां उहा औरतुनि खे अॻियां आणण जो ऐं उन्हनि खे पंहिंजे हक़नि जे लाइ उन्हनि खे पंहिंजी शौरी सुजाॻी ॾियण जे लाइ कोशिशि त कयूं था पर असां पंहिंजो मक़सदु इहो आहे त उहे जेके भाउर आहिनि जेके उहे शौर त उन्हनि वटि अची ईंदो पर उन खां अलावा जेको हक़ु ॾियण वारो आहे उहो असांजो वरी बि एंड ऑफ द डे मर्दी आहे जेको असांखे जीअं जेके भाउर या पीअर पंहिंजे धीउनि खे उनजो ताज़ो मिसाल त हाणे असां ॾिसूं पिया त सिंधू जेका आहे उहा उन पंहिंजे पीउ जे पुठ ते उनजे पीउ आहे ऐं उनखे पंहिंजी आज़ादीअ सां सभु कमु करण जे लाइ उनखे अॻियां आंदो आहे ऐं हू पंहिंजे टैलेंट सां पंहिंजे मुख़्तलिफ़ शयुनि खे किथां भिटाई ऐं किथे अॼु जी हिकिड़ी आर्टिस्ट छोकिरी ऐं उन पंहिंजे वतन सां मोहबत ऐं पंहिंजे जेका हुब आहे उनखे कीअं कनेक्ट करे यूथ ताईं उहो मैसेज ॾिए पई त इहा ई साॻी जाखोड़ जी ज़रूरत आहे त असां पंहिंजे समाज में जेके असां वटि कोणायूं आहिनि उन्हनि खे अॻियां आणियूं ऐं उन्हनि जो हल ॻोल्हे उन समाज खे बहितर करण जी कोशिशि कयूं ऐं भिटाई असांजो उन में लीडर असां वटि मौजूदु आहे असां वटि मर्ज़ जी शनाख़्त थी चुकी आहे पर डॉक्टर अलाए कहिड़ा आहिनि जेके अञा ताईं उन ते अमल नथा कनि उन इलाज ते अमल कयूं न असां कॉन्फ्रेंसूं बि कयूं था असां हर जाइ ते सोशल मीडिया ते भरियो पियो आहे पर असां उन शइ ते अमली तरह सां कहिड़ो कमु कयूं पिया त असांजी न्याणी जेका आहे उनखे तालीम सां गॾोगॾु उनखे जेके उनजा कानूनी हक़ आहिनि या उनजा जेके ॿिया हक़ आहिनि उहे सभु ॾियूं था या नथा ॾियूं इन जे लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजो असांजा भाउर जेके आहिनि उन में अॻिते अचनि ऐं इन समाजी जेका तब्दीली आहे इन में पार्ट प्ले कनि। महिरबानी अदी तव्हां जेका गुफ़्तगू कई उनखे अॻिते वधाईंदे असीं ईंदासीं त फ़र्द बि शाह लतीफ़ खे प्रमोट करण लाइ किरदारु अदा कनि इदारा बि हुनजे लाइ कनि ऐं समाजी तंज़ीमूं कनि
त असांजो आम इदारो आहे सिंधी ॿोली अथॉरिटी, जंहिंमें ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जी सिख्या, इस्तेमालु ऐं तरक़ी जे हवाले सां डॉक्टर नबीश बलोच खां वठी डॉक्टर फहमीदा हुसैन ताईं इदारे तमामु निहायत नुमाइंदो किरदारु अदा कयो आहे। ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ियात जे सिलसिले में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उनखे प्रमोट करण जे सिलसिले में जेकी कमु कयो आहे तव्हांजी तमामु घणी महिरबानी। राब्ते जी सूंहं ऐं राब्ते जी जेका ख़ूबसूरती भिटाई ॿुधाई, उन किथां सिखियो इहो सभु कुझु? उन फितरत खां सिखियो। फितरत छा महवर आहे? सावक, खुशहाली, वाद बीज ऐं विरासत। उहा विरासत जंहिंमें को बि फ़ाइदो या का बि तकलीफ़ न हूंदी आहे। जीअं वण आहे, वण कॾहिं न ॾिसंदो त मुंहिंजे हेठां केरु हिंदू वेठो आहे, मुस्लमान वेठो आहे, को बुरो माण्हू वेठो आहे, को सुठो माण्हू वेठो आहे। भिटाई जी शाइरी इहो थी पैगाम ॾिए त पिता तकलीफ़ विधायो ऐं इलाही रवैया रखो जेके फितरत जा रवैया आहिनि। पर हिते मां ॾिठो आहे त असांजे समाजी जेको सेटअप आहे, समाजी जेको बि टाइम वेठो आहे, हिन में माण्हू मां में घणो फाथल आहे। मां शाह लतीफ़ जी जॾहिं असां शाइरी जी तशरीह कयूं था या शाह लतीफ़ जे लाइ जॾहिं असां ॻाल्हायूं था, जॾहिं असां हुनजे पैगाम जी ॻाल्हि कयूं था, त पोइ मां छा चई? उहो त मां जेको सवाल ई कढा नथी असांखे, छो त शाह भिटाई जो जेको बुनियादी पैगाम इहो हुयो त तूं पंहिंजो पाण सुञाण ऐं पाण खे सुञाणे पंहिंजे माण्हूअ खे सुञाण। मां पाण खे ई नथी सुञाणा, मां पंहिंजे माण्हुनि खे कीअं सुञाणींदसि? शाह लतीफ़ जो सभ खां वॾो पैगाम इहो आहे। हिते मां इहो महसूसु कंदी आहियां त जॾहिं असां प्रोग्रामनि में वेंदा आहियूं, असां में एॾी अणसहक आहे, किथे न किथे केर खे पंहिंजी बेइज़ती महसूसु थींदी आहे, माण्हू अक्सर ॾेई पवंदा आहिनि ऐं इन क़िस्म जा के ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं आहिनि। शाह भिटाई इन सोच जे लाइ शाइरी त अॼु जो जेको सिंधी माण्हू मां में फाथो पियो आहे, जेको चए थो त हीअ मुंहिंजी सीट आहे, मुंहिंजी सीट आहे, त इहा हिकिड़ी असांजी समाजी रवैया आहे। इन करे असांखे ज़रूरत महसूसु थिए थी त भिटाईअ जे इलाक़ाई पैगाम खे सम्झूं, सिर्फ़ु सम्झूं न, हीअं सां हलायूं। बिल्कुलु ओड़े तरीक़े सां जीअं कन्फ्यूशियस चीनी समाज खे बदिलायूं, बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां जो ॿुढा असां साउथ एशिया जे समूरनि मुल्कनि खे बदिलायो, ऐं साॻी तरीक़े सां मार्टिन लूथर किंग रिफॉर्मेशन जेकॾहिं इम्प्लीमेंट कई त सॼो यूरोप बदिलिजी वियो। सॼे यूरोप में उहा सुजाॻी आहे, हुनजे रवैये में एॾी सूफ़ आहे, एॾी बर्दाश्त आहे, उन्हनि में एॾो वक़ार आहे। इहो छाजे करे आहे? इहो हिकिड़ो माण्हू वॾो थी बीठो ऐं उन सॼो समाज बदिलाए छॾियो, उन सॼे विरसे खे खयो। हाणे मां अचां थी वापसि जेको सवाल तव्हां मूंखां कयो आहे, ॿोली खां। ॿोलीअ जो असली तारीफ़ आहे त भिटाई जी सभ खां वॾी ख़ासियत इहा आहे त हुन अरबी ऐं फ़ारसी खे छॾे करे सिंधी ज़बान खे अहमियत ॾिनी। ऐं कलोड़ा दौर में जेके शाइर हुया फ़ारसी जे ज़ेर असर या अरबी ते, त हुन में कलाम जी वहदत आहे, हुन में वटि ॿोलीअ जी वहदत आहे। सिंधी ॿोली दुनिया जी ख़ूबसूरत तरीन ॿोली आहे। उनजो सबबु इहो आहे त हिन में लोक अदब जो हिकु बेशबहा खज़ानो मौजूदु आहे। उहे ॿोलियूं जिन लोक अदब, लोक शाइरी ऐं सूफ़ी गुस्सो तमामु गहराई सां मौजूदु आहे, उहा ॿोली दुनिया जी अज़ीम तरीन ॿोली आहे। त शाह लतीफ़ ॿोलीअ खे जेका वहदत अदा कई, असांजो इदारो बि ज़ाहिरा ॿोलीअ जी सूंहं खे, ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ गुनागुन पहलुअनि खे, पोइ उन में सूफ़ी शाइरी आहे, शाह लतीफ़ भिटाई जी शाइरी आहे, उहो विरसो आहे, सचल आहे, सामी आहे, शहीद इनायत आहे। ऐं हिते तमामु घणो वॾो जेके असांजा क़दीम ज़ाहिरा जेके जीन मत जा शाइर आहिनि, जेके बुद्धिज़्म सां तालुक़ु रखंदड़ शाइर आहिनि, उन्हनि जो बि इन सिंध जे वसी जेका तहज़ीब आहे उन सां वास्तो हो। त ॿोली जे लाइ बि पाण असां पटोड़े रहिया आहियूं। पर मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदसि त असां रवैयनि में ॾाढा पोइते आहियूं। असां रवैयनि में भिटाई जे कलाम खे जेकॾहिं वाज़े कयूं ऐं भिटाईअ जी सोच जी प्रचार कयूं,
त भिटाई त आम माण्हू जो शाइरु आहे, भिटाई त मोहबत जो शाइरु आहे। भिटाई वटि जॾहिं भिटाई जे बाज़ार में असां दाख़िल था थियूं त असां चपल जूता लाहे अंदरि था वञूं त न हुते का डिग्री आहे, न हुते का सनद आहे, न हुते का ॼाण आहे, न हुते को फ़लसफ़ो आहे। उते सभु माण्हू हिकु ई सफ़ में बि भिटाईअ खे ख़राज तहसील पेश कनि था। मां अव्हांखे बि गुज़ारिश कंदसि त इहे जेके असांजे ज़हन में एतिरी तकलीफ़ अची वई आहे त को वॾो आहे, को नंढो आहे, को अज़ीम आहे, को ख़सीस आहे, महिरबानी करे इन्हनि समूरनि सोचुनि खे रद्द कयो ऐं भिटाईअ जे कलाम खे पंहिंजे घर में रखी रोज़ पंहिंजे ॿारनि खे हिकिड़ो सुफ़ो पढ़ी उनजी तशरीह करे ॿुधायो। पोइ असांखे ज़रूरत न पवे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे जेका मां हमेशह चवंदी रही आहियां त लफ़्ज़नि सां समाज न बदिलबा आहिनि, छो त अक्सर चवंदा आहिनि त लफ़्ज़नि जा बादशाह अमली तौर ते फकी रहंदा आहिनि। समाज बदिलंदा आहिनि, समाज बदिलबो आहे, समाज बदिलजंदो आहे उन मॉडल खे ॾिसी, उन माण्हूअ खे ॾिसी, उन माण्हूअ जेको जीअं भिटाई पढ़ियो आहे, जेको भिटाईअ खे सम्झो आहे, भिटाई जी वज़ाहत करे थो, उहो माण्हू पंहिंजी ज़ात में केॾो मुतहद, केॾो ज़मीन पाण सां ज़मीन सां केॾो सचो, पंहिंजे ॿोलीअ सां केॾो सचो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि पंहिंजे माण्हुनि सां केॾो सचो आहे। ही सभु प्यारा माण्हू असांजी ज़ात जो हिकु हिसो आहिनि, हीअ असांखां अलॻि न आहे। भिटाई उहा वहदत जी ॻाल्हि थो करे त मुंहिंजी ज़ात ही सॼी फितरत, सॼी काइनात ऐं असांजो सोनो प्यारो सवाजो सिंधी माण्हू। महिरबानी। महिरबानी अतीश शबनम, तव्हां ज़ात जी ॻाल्हि कई, ज़ात जो छा तालुक़ु आहे ॿिनि सां, फितरत सां, रवैयनि जो, जॾहिं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं अचनि थियूं त असांखे फ़लसफ़े ॾांहुं वञिणो थो पवे ऐं असांजे फ़िलासफ़ी जी उस्ताद बि आहे सर भट्टी, उनखां असां इहो ॿुधणु चाहींदासीं त शाह अब्दुल लतीफ़ वटि हिकिड़ो फ़लसफ़ो ऐं फ़िकिर हुयो। उहो कहिड़ो फ़लसफ़ो ऐं फ़िकिर हुयो शाह अब्दुल लतीफ़ जो, ऐं उन दौर में फ़लसफ़े जूं मुख़्तलिफ़ तहरीकूं दुनिया में हलियूं आहिनि, उन खां अॻु बि हलियूं आहिनि, उन्हनि शाह लतीफ़ ते कहिड़ा असर छॾिया आहिनि। त मां सर भट्टी खे चवंदुसि ते शाह लतीफ़ जे फ़िकिर ऐं फ़िलासफ़ी जेका आहे सभ खां पहिरीं त रोशनी पब्लिकेशन ऐं सिंधियुनि खे ख़ासि करे जश्न लतीफ़ मुनक़िद करण ते वॾी मुबारकूं। जीअं तव्हां मूंखे सुवालु पुछियो त फ़लसफ़े जे बिना खां भिटाई खे वाक़ई मुख़्तलिफ़ लेंस में ॾिसण जी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं त जीअं मिसाल जे तौर ते भिटाईअ खे सभ खां वधीक जंहिं लेंस में ॾिठो ऐं सम्झो वियो आहे उहो लेंस आहे मज़हब जो। मज़हबी लेंस में भिटाईअ खे तमामु घणो ॾिठो ऐं सम्झो वियो आहे, काफ़ी आहे। उन ते असां वटि काफ़ी मवाद मौजूदु आहे, तहक़ीक़ मौजूदु आहे। हाणे असांखे भिटाई खे कंहिं ॿिए लेंस में ॾिसूं। कहिड़े लेंस में? फ़लसफ़ियाने लेंस में, तबक़ाती लेंस में, क्लास पर्सपेक्टिव में ॾिसूं असीं हुनखे। विमेन एम्पावरमेंट या ख़वातीन जी जेका सघ आहे या एम्पावरमेंट आहे उनजे लेंस में ॾिसूं। सो इहो जेको आख़िरी नुक़्तो आहे उन ते मां ईअं ॻाल्हाईंदसि त सभ खां पहिरीं असांखे इहो सम्झणु खपे त भिटाई जॾहिं मख़सूस बैत लिखियो त उन वक़्तु संदसि सोच कहिड़ी हुई। बतौर पढ़ंदड़ असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असीं इहो सम्झूं। इहो तॾहिं लाज़मी न आहे त असीं तह ताईं पहुची वञूं, पर सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे, छो त मज़हबी जेको शाइर आहे उहो भिटाई ते मड़ी वियो आहे। मिसाल जीअं सिका मां पढ़ा स्यारे सियारात में जा घड़ी वसंदे मींहं, हाणे सोणीअ जो मेहार ॾे वञणु असांजो मज़हबी शाइर चवंदो ख़ुदा ॾांहुं बंदे वञणु। इन खे आउं चवां थी पई त इहो जेको मज़हबी शाइर आहे उहो भिटाईअ ते मड़े थो। हिकु त भिटाई ख़ुदा जो ज़िक्र करे थो, नबी साईं जो ज़िक्र करे थो, बेट अलॻि, पर जिते भिटाई नथो करे उनजी तशरीह कंदी। उन खां पोइ जॾहिं असीं सम्झूं त भिटाई छा चवणु चाहे, असांजो अमली फ़र्ज़ु आहे त भिटाईअ खे पंहिंजे लेंस सां सम्झे। लेंस जी तव्हां मूंसां ॻाल्हि कई, फ़लसफ़े जे लेंस सां ॾिसंदे ऐं अदब उहो ई जावेदान आहे, उहो ई अदब लाॻीतो हलंदो थो हले सदियुनि ताईं। उनखे असीं क्लासिक चवंदा आहियूं जेको दौरनि जी तर्जुमानी करे।
जेको दौर जे सियासी समाजी पर्सपेक्टिव जेको हले पियो या जेको माहौल आहे उनजी तर्जुमानी हिकु कई। ॿियो असां इहो सम्झूं त भिटाई जो जेको एम्पावरमेंट जी ॻाल्हि थी हले, भिटाई जा जेके किरदार आहिनि उहे छा सां एम्पावर्ड करे ॾेखारे थो, दौलत सां या कंहिं ॿी सॾ सां। भिटाई जा जेके किरदार आहिनि उहे पावर्टी सां एम्पावर्ड आहिनि। भिटाई जे सभु सूरमियूं, मूमल, ससवी, सोनी, मावी, मीना, इहे सभई नंढे तबिके सां वाबस्ता आहिनि। जेकॾहिं हुनजे शाइरीअ में के वॾे तबिके जा माण्हू आहिनि, एलीट आहिनि, हुन में कोई शक न आहे, पर उन्हनि पाण खे डी क्लास कयो, पंहिंजो तबिको मटायो आहे, तॾहिं हू भिटाई खे क़ाबिल क़बूल थिया आहिनि। ऐं उन्हनि खां ईअं चवरायो अथसि। मिसाल जीअं राय ॾियाज आहे त सिर जी सैन हणंदड़ बीजल खे कंधु कोड़े थो ॾे, सबमिशन जी इंतिहा आहे पंहिंजे क्लास खे निगेट करण जी। या कुल्लू केच मकरान जो शहज़ादो आहे, अची पंहिंजी राजधानी छॾे अची ससुर जे वठारनि में वेहे करे। या मेहार बुखारा जो मर्चेंट, अमीर मर्चेंट इज़त बेग, उहो अची मेहार थी पंहिंजे पाण खे वरी बी क्लास करे। नैरेटर आहे, मुख्य जेको नैरेटर आहे उहा माई आहे, जेके सभिनी जा नाला वरिता, ससवी, सोनी, मावी, इहे सभु नालियूं आहिनि। इन्हनि जेके उहे बैत जिन में मर्दनि खे हू प्रोटैगनिस्ट ॾेखारे थो, मेन कैरेक्टर में ॾेखारे थो, साम्हूं बि सरीराग, उन में बि ॻाल्हाए थो घणो करे मायुनि खां या ख़वातीन खां ॻाल्हाए थो, जेके चवनि थियूं मिसाल जेके हुननि जे सामूंडी सफ़रनि में तहनि ते वञण ते ॻाल्हाइनि थियूं। वया जे अमी करे मुंहं काव ॾेई, तिन सिपूं सूचे कढियूं पातारा पहिरीं, पसंदा सेई अमुल अखियुनि से। या वरी मिसाल सुर हुन मां खणी अचां, खौड़ी रामखड़ी मां कुझु बैत घटी यादि थींदा आहिनि। जीअं चए थी पई त उहा हिकु नारी जेका जोगिन सामिनी असेटिक्स जी सोबत में रही आहे, तमामु घणी मुतासिर थी आहे उनजी सोबत खां, उन्हनि जे फिक्र जे करे। ऐं उहा चए थी पई कदम पापड़ियुनि जा लॻा में पापड़ियुनि जा लॻा में लाहूत जिन्हनि सी याकूत आउं न जीअंदियूं आहिनि। उहे जोगी जेके वरी लाहूत निकिता आहिनि, उन्हनि वटि जेके अंदर में जेके याकूत, जेके इल्म जा खज़ाना आहिनि, फ़िक्र आहिनि, आउं न जीअंदी उन। या वरी चए थी ॻोल्हियां ऐं ॿुधियां वया वैरागी निकिरी सोबत जा संज्ञान आउं न जीअंदी आहिनि। नूरी ऐं नारी जोगेड़ा जहान में ॿरी जन वारी आउं न जीअंदी आहिनि। त उहा ॻाल्हि छाजी थी करे, उहा ॻाल्हि करे थी पई फ़िक्र जी। त इहा मां सम्झां थी पई त एम्पावरमेंट आहे। अॼु जे दौर जी एम्पावरमेंट इहा न आहे त असीं समाज में सोशल स्ट्रक्चर सां जहिड़ो करियूं। जहिड़ो त लाज़मी आहे, किथे किथे करिणो पवंदो, लेकिन असुल पंहिंजे पाण खे जेका सद ऐं एम्पावरमेंट जंहिंसां साम्हूं अचिणो आहे, जंहिंमें भिटाई ॾेखारे थो पंहिंजे किरदारनि खे, भली इश्क में वञनि थियूं, हिकु पासो आहे इश्क में हिकिड़े फ़र्द जे लाइ हू पाण खे डी क्लास कनि था, हीअ सभिनीनि ते संभे थो। समाज लाइ मज़ामत न आहे, पंहिंजे ज़ात लाइ आहे। पर असांखे हिकिड़ो ॾाढो दिलचस्प मौक़ुफ़ मिले थो, हिकिड़ा इम्कान खुली था पवनि त माण्हू पंहिंजे पाण खे डी क्लास बि करे सघे थो, माण्हू अहिड़नि सफ़रनि ते वञे थो। मक़सदु खणी हिकु शख़्स आहे, उहो मक़सदु सिंध थी सघे थी, उहो मक़सदु क़ौम थी सघे थी। त इहो असांखे हिकिड़ो मैसेज जेको असांखे भिटाई में मिले थो। त मां इहो सम्झां थी पई त इहे जेके लेंस आहिनि, हिन वक़्तु असांखे जेका एम्पावरमेंट जी डेफिनेशन मटाइणी आहे। छा एम्पावरमेंट आहे? एम्पावरमेंट इहा आहे त असीं अकुली ऐं फिक्री तौर ते मर्दनि सां गॾु समाज में, असांजे पंहिंजे समाज में गॾिबीअ में नज़र अचूं। ऐं मां सम्झां थी इहो ई भिटाई जो मैसेज आहे। खणी भिटाई जो दौरु कहिड़ो बि दौरु हुयो, हिन दौर में असांखे मुख़्तलिफ़ लेंस खां हुनजी तशरीह करणु लाज़मी घुरिजे। सो जीअं मां फ़लसफ़े जी ॻाल्हि कई, हुनजो बाद में ॻाल्हाईंदासीं, तरीन मौज़ूअ आहे हिन तव्हां चयो टाइम सां मुख़्तसिर आहे। त मां इहो चवां थी कि असां एम्पावरमेंट जे लेंस में भिटाई तशरीह कयूं, असां उन में इल्मु ऐं वजदान ऐं लाज़मी सम्झूं। उन खां सवाइ एम्पावरमेंट मुमकिन न आहे, न माईअ जी न मर्द जी। खावड़ी सूद जो ज़िक्र कयो,
त सिंध जे अंदरि लिखावट की तहरीक रही आहे मिटाई के दौर में शाह इनायत शेरी की तहरीक है इन सां गॾो शाह इनायत जी जदोजहद है असां सां गॾु अती हमीदा गांगुरो है अती हमीदा गांगुरो पिण लिखावट की तहरीक में रही है ख़ासि तौर ते मिटाई जी पुरित जी तव्हां ॻाल्हि कई पुरित किरदार जी ॻाल्हि कई है हू पाण पुरित किरदार रही है ऐं पाण वेंदी लॻल हथनि सां हारियुनि जी तहरीक में पट फीडर में वञी जेको आहे शामिल थिए थी ऐं सॼो ख़ानदान नज़ीर अब्बासी कंट्रीब्यूशन जंहिंजे लाइ हरी बाग़ी चयो त हर का मुंद न मद पीअण जी हर का मुंद न मद पीअण जी काका रुता हथ ॾियण जी हर का मुंद न मद पीअण जी काका रुता हथ ॾियण जी हर का कुख न कायर ॼमंदा काका कुका सरवाण ॼमण जी हर का ईद थी ख़ुशियूं आणे काका ईदा लाश मिलण जी सो अदी हमीदा गांगुरो जो ख़ुदि उन खावड़ी तहरीक सां उनजो वालिद मोहम्मद हाशिम गांगुरो ख़ुदि हारी अॻवान रहियो ऐं संदन मर पाण ख़ुदि इन्हनि जदोजहद में रही आहे त असां शाह लतीफ़ जे हवाले सां ईंदासीं इन सॼी खावड़ की तहरीक जो जेको पस मंज़र आहे त शाह साहिब जे दौर में जेका हारी जदोजहद हली या उन जेके बि तहरीकूं हलियूं शाह साहिब जो उन्हनि सां जेको रिस्पॉन्स शाह साहिब जो रहियो ऐं उनखे तव्हां कीअं था ॾिसो शाह साहिब उन सॼी अमली जदोजहद खां बेहसत शाइर जे उन सां केतिरो कमिटेड रहियो ऐं उन सां केतिरो किरदारु रहियो महिरबानी अदा सभ खां पहिरियां त मां सिंधू नवाज़ जे तमामु घणी जोड़ाईंदी आहियां ऐं इहा हक़ीक़त आहे इहो हिकिड़ो सच बि आहे जॾहिं सिंधू मूंखे चवंदी आहे ऐं मां हुनखे जवाबु न ॾेई सघंदी आहियां उन जो मतिलबु इहो न हूंदो त का फॉर्मेलिटी पूरी करणी हूंदी आहे इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त जेका तारीख़ आहे ऐं जेके मादी जा किरदार आहिनि उन्हनि खे अॼु जो नौजवान जॾहिं यादि करे थो त दरअसल उहा तारीख़ दोहिराए थो उन्हनि माज़ीअ जे किरदारनि खे नई ज़िंदगी ॾिए थो तंहिंजे करे सिंधू जॾहिं बि मूंखे सॾींदी आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण चयो त माज़ीअ जी सुतल औरत खे सुञात कयो सो उन जो नालो मुनीरा हुजे या को बि नालो हुजे हे अॼु जो नौजवान जेको नौजवान नस्ल आहे हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे रोशनी पब्लिकेशन संदसि वालिद साहब हुनजी तमामु घणी हिमायत करे थो ज़ाहिर आहे कंहिं न कंहिं साथ खां बग़ैर औरत कोन हली सघंदी आहे हीअ असांजी न्याणी हमेशह मेलो मचाए थी ऐं उन में असां सभिनी खे ऐं कुझु माज़ीअ जूं यादगिरियूं असां खां वठे थी ऐं उन खां वधीक को जेको आहे पंहिंजी जदोजहद खे हाणे ॻाल्हि इहा आहे त अॼु जो हे जेको मेड़ाको आहे उहो जशन लतीफ़ जे हवाले सां मोहित इदरीस त चई छॾियो सभु कुझु ऐं जॾहिं मैडम फहमीदा वेठी हुजे त असां शाह ते छा था ॻाल्हाए सघूं जॾहिं शाह जी एॾी वॾी पार्कू हुजे जंहिं औरतुनि जी जदोजहद ते शाह साहिब जेको कुझु बि चयो आहे उन ते एॾी वॾी तहक़ीक़ हुजे त मां सम्झां थी त मैडम फहमीदा हुसैन यादि त असां बिल्कुलु नंढड़ा आहियूं ऐं मां का शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते का अहिड़ी तहक़ीक़ कोन कई आहे पर मां सम्झां थी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेके जाफ़ड़ी किरदार जिन मां ज़िक्र कयो आहे जंहिंमें ख़ासि तौर ते हिकिड़ी औरत जो ज़िक्र कयो आहे तव्हां ई चयो आहे त मूंखे जॾहिं मां थोरो पंहिंजे माज़ीअ में झाती पाईंदी आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे शायदि मां बि कंहिं जाफ़ड़ी किरदार मां हिकु आहियां छाकाणि जो शाह जो जेको फ़लसफ़ो आहे ऐं जेका मुहबत आहे ऐं जेको हिकु क़िस्म जो दर्स ॾिए थो उत्साह ॾिए थो माण्हूअ खे उहो इहो आहे त सचाईअ सां जदोजहद करणु ऐं पंहिंजे जेको मक़सदु आहे उन सां कमिटमेंट ते क़ाइमु रहणु उन खे पूरो करणु ऐं पोइ ते न हटणु
त हालांकि उन दौर जा हुक्मरान जेके आहिनि से औरत खे एतिरी आज़ादी कोन हूंदी पर शाह उन्हनि खे सूरमीअ जो लक़ब ॾेई ढकियो। पर अॼु जे दौर में जॾहिं असां ॾिसूं था त असां उन खां पोइ सिंध जी औरत खे जेकॾहिं आज़ादु आहे, आज़ादीअ सां जेकॾहिं का ॻाल्हि करे थी त उन खे कारी करे मारियो वञे थो। त मां इहो चवंदसि त छा कारी असांजे सिंध जी रस्म आहे? बिल्कुलु न आहे, क़तई न आहे। पर इहा हिकिड़ी जागीरदाराना बाक़ियात आहे जेका असां ते मड़ी वई आहे। यानी इहो इन्हीअ जे करे आहे त औरत जॾहिं सुजाग थिए थी त उन खां मोहरत सां मां इहो चवंदसि छाकाणि जो पुट खे बि ॼणण वारी उहा माउ आहे। पर जॾहिं उहो पुटु जवान थो थी वञे त उहो मर्द थो थी वञे त उहो समाज ते हावी थो थी वञे, उन ई पंहिंजी भेण माउ ज़ाल ते जेको आहे सो सम्झूं ऐं पाबंदियूं बि रखे थो। त चवण जो मतिलबु इहो आहे त असां जेसि ताईं आज़ादु न थींदासीं, असां जेसि ताईं ख़ुदमुख़्तियारी न ॾींदासीं, असां जेसि ताईं पंहिंजो पाण इहा पंहिंजी वेड़ पाण खे पाण विविड़णी आहे ऐं जेसि ताईं असां मुआशिरे में उन औरत जी सुजाॻीअ खे उजागर करे ऐं न हलंदासीं तेसि ताईं सम्झूं था त शाह जो सिर्फ़ु इहो फ़लसफ़ो असांजे लाइ किताबनि जी हद ताईं महदूद आहे। तंहिंजे करे सम्झणु खपे त केतिरनि ॾुखनि ॾोलारनि में, केतिरनि तकलीफ़ुनि में शाह जूं सूरमियूं आहिनि जिन जेको आहे सो जाखोड़िया। जेकॾहिं ससुईअ जो ज़िक्र अचे थो त उहो पंहिंजी मुहबत ऐं सचाईअ ऐं वफ़ादारीअ जी कमिटमेंट सां झागे थी, बरपट ब्याबान नाबूदो वञे थी। हुनखे नथी ख़बर पवे त ॾींहुं छा आहे, रोशनी अंधेरो छा आहे, पोइ बि उहो पंहिंजे मक़सद जे लाइ वञे थी। उहो पंहिंजी ज़िंदगीअ जो ॾीओ त विसाए वेही थी रहे पर तारीख़ में ससुईअ सां गॾु अॼु बि हिकिड़े किरदार जी सूरत में उजागर आहे। इन जो मतिलबु आहे त औरत जॾहिं कुझु करणु चाहींदी आहे त औरत उहो सभु कुझु करे सघंदी आहे जंहिंसां उहा पंहिंजी तारीख़ हिकु सुठे नमूने सां रक़म करे सघे। अहिड़े तरीक़े सां मारवीअ जे किरदार खे ॾिसो त हिकिड़ो आम तसवर हूंदो आहे त औरत जल्दी हिरकी पवंदी आहे। बिल्कुलु न, मारवीअ जो किरदार तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे त जंहिंखे उमिरि कोर्ट में वठी वञी करे केतिरो हुनखे हिरखाए थो, केतिरो हुनखे लालचू ॾिए थो, पर उहो पंहिंजा अवाना कख बि उन महलातनि खां वधीक सम्झे थी। त इन जो मतिलबु आहे त औरत हिकु मुहबत जी देवी बि आहे ऐं उहा पंहिंजे अज़ीज़नि ग़रीबनि सां, पंहिंजे रिश्तनि नातनि सां ऐं पंहिंजी धरतीअ सां जॾहिं मुहबत करे थी ऐं जेका कमिटमेंट करे थी उन ते उहा पूरी लही थी अचे। हाणे मां जेकॾहिं इहो चवां त शाह बिटाई चयो अला ॾाही मथियां ॾाढो ॾुख ॾिसनि, बिल्कुलु सही चयो अथई। छाकाणि जो ॾाहो थियणु उहो न सिर्फ़ु औरत जे लाइ आहे पर मर्द जे लाइ बि आहे। जेको मर्द ॾाहो थींदो आहे या जेका बि औरत ॾाही थींदी आहे, दुनिया में जेके बि तब्दीलियूं आयूं आहिनि या जेके बि फ़लसफ़ा आया आहिनि या जेके बि समाज में इनकलाब आया आहिनि, तब्दीलियूं आयूं आहिनि, उन्हनि जे पोयां वॾियूं शहादतूं आहिनि, वॾियूं कुर्बानियूं आहिनि। मां औरत जे बहादुरीअ जी ज़िक्र कंदसि त सूफ़ी शाइरात शहीद जो बि ज़िक्र कंदसि। छाकाणि जो जेका उहा तहरीक हली हुई ऐं उन जेका जान ॾिनी हुई ज़ाहिर आहे त उहा असांजे लाइ बि हिकिड़ी उत्साहींदड़ आहे। तंहिंजे करे मां चवंदसि त जेके तकलीफ़ूं अचनि थियूं अला ॾाही मथियां ॾाढो ॾुख ॾिसनि शाह बिटाई चयो आहे, पर उन जे बावजूद बि इहो बि आहे त सुणी तुंहिंजो सभु कुल्हे पासनि ॾींदो। सो जॾहिं मां हिकिड़ी जदोजहद सां कमिटमेंट कई हुई जेका मुंहिंजे भाउ जदो ई चयो आहे त मां इहो ई सोचियो हुयो त सुणी तुंहिंजो सभु कुल्हे पासनि ॾींदो जो मतिलबु इहो न हुयो त कंहिं मां हिकिड़े फ़र्द जे कढ थी वञा, पर मां उन नज़रिए सोच फ़िक्र जे कढ थी वञा। मां उन नज़रिए सोच फ़िक्र सां हिकिड़ो पंहिंजो इतिहाद कयां थी। मुंहिंजी उहा कमिटमेंट आहे ऐं उन कमिटमेंट सां मूंखे वफ़ादारी करणी आहे, बिल्कुलु ईअं करणी आहे जेका मूंखे शाह जे फ़लसफ़े मां सचाई ऐं मुहबत जो हिकिड़ो दर्स मिलियो आहे। मां जॾहिं उहे किरदार पढ़ां थी त मां उन्हनि खां मुतासिर थियां थी ऐं जॾहिं मां दुनिया जे बहादुर इनकलाबी औरतुनि जा बि किरदार पढ़ां थी तॾहिं मां उन्हनि खां मुतासिर थियां थी। इहो ई सबबु आहे जो जेका मुंहिंजी 30-40 साल 40-45 सालनि जी जदोजहद आहे जेका ईअं खणी चइजो त स्कूल लाइफ खां वठी अॼु ॾींहं ताईं आहे ऐं मां उन पंहिंजे सोच ऐं फ़िक्र ते इन जे करे क़ाइमु आहियां ऐं फ़ख्रु महसूसु कयां थी। छाकाणि जो मूंखे कंहिं बि दौरनि में जेकॾहिं मूंखे छा तव्हां सम्झो था
ॻाल्हियूं न कयूं वयूं हूंदियूं, बिल्कुलु कयूं वयूं हूंदियूं, पर उन जे बावजूदि जॾहिं मां पंहिंजे अहिड़नि फ़लसफ़ियुनि खे पढ़ां थी, जॾहिं मां सुकरात खे पढ़ां थी, जॾहिं कार्ल मार्क्स खे पढ़ां थी, ऐं जॾहिं मां शाह बिटाईअ खे पढ़ां थी, जॾहिं मां सूफ़ी शाह इनायत शहीद जी जदोजहद खे ॾिसां थी, क़ुर्बानियुनि खे ॾिसां थी, पोइ मूंखे उहे आराम आसाइशूं सभु विसरी थियूं वञनि। मुंहिंजे लाइ उहे तकलीफ़ूं बेमाना बेमक़सद थियूं थी वञनि। त इहे जो मतिलबु इहो आहे त शाह खे बि असांखे इहो सम्झणु खपे त उन दौर जो शाइर जंहिंखे असां अॼु वेही यादि कयूं था, 250 साल तक़रीबन थी वञण जे बावजूदि अॼु असां छो कठा थिया? दुनिया तरक़ी कई आहे, टेक्नोलॉजी अची वई आहे, दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे, कंप्यूटर तव्हांजे हथ में आहे, मोबाइल तव्हांजे हथ में आहे, तव्हां घणियूं शयूं ॾिसी सघो था, ॿुधी सघो था ऐं उन्हनि ते अमल बि करे सघो था। पर उन दौर जे शाइर खे असां छो खणी करे हिते वेठा आहियूं? इन जे करे जो उन जो जेको फ़लसफ़ो आहे, उन जेका शाइरी ऐं जेको पैगाम ॾिनो आहे, ऐं उन जेको तारीख़ी किरदारनि खे हक़ीक़त बणाए करे असांजे साम्हूं आणे करे रखियो आहे, उहो किरदारु जेको आहे असांजे लाइ न सिर्फ़ु असांजे लाइ पर असांजे हिन जनरेशन जे लाइ बि हिकिड़ो वॾे में वॾो मिसाल आहे। तंहिंजे करे हे जशन लतीफ़ करण जो मक़सदु ई इहो आहे त असां उहो पैगाम ॾियूं ऐं उन पैगाम खे सम्झूं ऐं उन पैगाम खे अॻिते वधायूं। महिरबानी तव्हां बिल्कुलु सही सवाल कयो ऐं मैडम फामीदा हुसैन तव्हां इनाम कमु कयो आहे त मैडम फामीदा रिलेवेंस जी ॻाल्हि निकिती आहे त शाह कुदरती दुनिया रूमी जी रिलेवेंस ॻोल्हे रही आहे हींअर, त असां शाह लतीफ़ जो जेको अॼु जी तनाज़ुर में अॼु जे सोसाइटी जा जेके इशूज़ आहिनि उन में शाह लतीफ़ जी शाइरी ऐं समाज सां लाॻापो उहो केतिरे क़दुरु रिलेवेंट आहे ऐं तव्हां ॻाल्हाईंदा शाइरी में जो रूप जे हवाले सां तहक़ीक़ शुरू कई त प्रश्न मुंहिंजे साम्हूं हुयो। हिकिड़ो इहो त असांजो जेको मौजूदा समाज आहे, तव्हां रेलिवेंस जी ॻाल्हि कई, इन करे इहा ॻाल्हि कंदसि त जेको शाह सां असांजो जेको मौजूदा समाज आहे उन में इहे सभई शाह जूं सूरतियूं मौजूदु आहिनि। कीअं? जेकॾहिं तव्हां मारवीअ खे ॾिसो त मारवी हिकिड़ी ॻोठाणी छोकिरी आहे जंहिंखे हिकिड़ो ताक़तवर बादशाह खणींदो हुयो। छा अॼु जे दौर में या जंहिं वक़्तु मूं रिसर्च पे कई 80 जे दहाके में, छा ईअं कोन पियो थियो त ग़रीबनि जूं छोकिरियूं, ग़रीब हारनि नारनि जूं छोकिरियूं के वॾा माण्हू खणी वञनि या के वॾा माण्हू अगवा करे वञनि या जोड़ी हुननि सां उन्हनि खे गोरी कनि या उन्हनि सां शादी कनि। साॻीअ तरह सां नूरीअ जो किरदारु आहे। नूरी हिकिड़ी मोहाणी ख़ानदान जी छोकिरी आहे ऐं हिकिड़ो बादशाह वक़्तु जेको आहे सो हुनखे संग घुरे पियो। मारवी ऐं नूरीअ में फ़र्क़ु इहो आहे त मारवी जे माइटनि हुनजे मङियल हुअण जे करे इनकार कयो, तंहिंजे करे हुनखे गोरीअ खयो वियो। जॾहिं त नूरी जेका आहे उहे हुनजा मोहाणा माइट जेके हुआ उन्हनि में उहो ज़ोर हो ई कोन ऐं हू हुनखे संग ॾियण लाइ तयारु थी विया। पर इहो छा असांजी सोसाइटी में अॼु कोन थो थिए? छा जंहिं वक़्तु मूं इहा रिसर्च शुरू कई उहो महसूसु कयो त इहो त अॼु जो किसो आहे जेको अञा ताईं दोहिराइजे पियो। साॻी तरह सां ससुई आहे। ससुई जे लाइ बि हिकिड़े धोबीअ जी हूअं त भले खणी हुनखे दास्तान में या लोक कहाणीअ में हुनखे कंहिं वॾे ब्राह्मण जी धीअ ॿुधाई, पर उहा हिकिड़े धोबीअ जी पालियल या निपायल छोकिरी आहे। उनखे हिकिड़ो ताक़तवर चओ या हिकिड़ो मथे तबके जो शहज़ादो अचे थो जेको हुनखे हुन सां शादी करे थो, जेका ॻाल्हि हुनजे भाउरनि खे क़बूल न आहे ऐं हुनखे घटि ज़ात धोनियाणी सम्झी छॾे थो वञे। छा इहो असांजे समाज में अॼु नथो थिए? ऐं इहा ॻाल्हि हिते महसूसु कई त इहो बि आहे। ऐं उन्हनि टिनी किसनि खां सवाइ ॿिया किसा तव्हांखे ख़बर आहिनि त मूं इहो महसूसु कयो त ॾिसूं न भिटाई इन माहौल मां किरदारु खणी या इन्हनि दास्ताननि मां किरदारु खणी असांजे समाज सां रिलेट करे ऐं कीअं उन्हनि खे पेश कयो आहे। हाणे उहा जेको रवैयो मारवीअ खां हुन ॾेखारियो आहे या नूरीअ जे माइटनि खां ॾेखारियो आहे या ससुई खां ॾेखारियो आहे, भिटाईअ उन रवैये खे प्रोमोट करण जी कोशिशि कई आहे त जेकॾहिं का ग़रीब छोकिरी आहे उन सां का ॾाढाई थिए थी या उनखे खयो वञे थो त उहा छा थी करे सघे? उहा पंहिंजे अंदर जी जेका ताक़त आहे उनखे बि इस्तेमालु करे सघे। उहा
हुनजी जेका इंसानी शख़्सी जेका बुनियादी सघ आहे उहा उनजे ज़रिए उनखे डिफाए करे सघे थी, उनखे जेको आहे सो इनकार करे सघे थी। ऐं इहो मिठाईअ जो पैगाम हो त जेको कमज़ोर ऐं हीनो आहे बज़ाहिर उहो पंहिंजी अंदरूनी सघ सां पंहिंजे किरदार जी मज़बूतीअ सां उन वॾे माण्हूअ खे जेकॾहिं उहो कामयाबु न बि थिए हा, जेकॾहिं उमिरि हुन सां ज़ोरी करे बि विझे हा, तॾहिं बि हुनजे अंदर जी जेका सूंहं आहे, हुनजे अंदर जी जेका सघ आहे उनखे मिठाई ममता ॾिए थी। साॻी तरह सां ॿियनि किरदारनि में बि मिठाईअ औरत खे हिकिड़े कमज़ोर तबिके मां जेको दास्ताननि में कमज़ोर तबिको हो उन मां खणी ऐं उनखे हिकिड़ी ताक़त ॾिनी। ऐं आउं सम्झां थी त जेके 7 सूरमियूं आहिनि, तव्हां गौर करियो त मुख़्तलिफ़ क्वालिटीज़ या मुख़्तलिफ़ खूबियूं जेके मिठाई ॾिनियूं आहिनि। मिसाल तौरु मारे में हुकुम वठंदी आहे पंहिंजे माइटनि जे लाइ, पंहिंजे वतन जी लेडीजनि लाइ जेका हुप आहे, या वरी नूरी आहे उहा पंहिंजे असुल ते पंहिंजे जेका हुनजी ग़रीबानी बुनियादु आहे उनते फ़ख़्रु थी करे इनखे न्याज़ ॾींदा त चवंदा आहिनि मूंखे इहा ॻाल्हि क़बूल न आहे, या न्याज़ ॾियण न आहे, या मुंहिंजे अंदरि जी ताक़त आहे, हुनखे फ़ख़्रु आहे पंहिंजे असुल ते, तंहिंजे करे उहो पंहिंजो अबाणो वॾो पाए थी वञे। साॻी तरह सां हर हिकु किरदार जी खूबी ॾिसो, ससुरी जी जदोजहद आहे, सुहिणीअ जी कुर्बानी आहे, इहे सभई जेकॾहिं सूरमियूं 7 सूरमियूं ॾिसूं उन्हनि में जेके खूबियूं आहिनि उहे हिकिड़े आइडियल इंसान जो कैरेक्टर तव्हांजे साम्हूं थी वञे। हुकुम वतन हिकिड़े आइडियल इंसान जो बुनियादी खूबी थी सघे थी, जदोजहद थी सघे थी, कुर्बानी थी सघे थी, मुस्तक़िल मिज़ाजी थी सघे थी। हा, पर के असां इहे नथा चऊं त इंसानु परफेक्ट आहे। जेकॾहिं के ख़ामियूं इंसान में थी सघनि थियूं त कहिड़ियूं? लालच ऐं गुरूर। त इहे लालच लीला में ॾेखारे त इंसान में बि ख़ामियूं थी सघनि थियूं, पर हू उन्हनि ख़ामियुनि ते कहिड़े रीति सां क़ाबू पाए सघे थो। या मूमल आहे, उनमें गुरूर आहे, उहो गुरूर हुनजो तोड़े थो ऐं उन गुरूर खे तोड़े ऐं उहा मूमल जेका माणण जे लाइ शहज़ादा क़ुर्बान थी विया उहा जेकी पछताव जो शिकार थिए थी। ऐं साॻी तरह सां मुख़्तलिफ़ ॿिया कैरेक्टर्स जेके आहिनि, त मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जेके मुख़्तलिफ़ खूबियूं आहिनि मिठाई सूरमियुनि में ॾेखारियूं आहिनि, उहे हिकिड़ी आइडियल औरत बल्कि आइडियल इंसान जूं खूबियूं आहिनि जेके हुन उजागर करण जी कोशिशि कई। ऐं इन तरीक़े सां मौजूदा दौर जी औरत अगरि चाहे त हू इन पैगाम मां घणो कुझु सिखी सघे थी। ऐं अॼु जे हवाले सां, रिलेवेंस जे हवाले सां असीं मिठाई खे इन तरीक़े सां जेकॾहिं इंटरप्रेट कयूं, इन तरीक़े सां जेकॾहिं सम्झायूं पंहिंजे नौजवान नस्ल खे, त आउं सम्झां थी त इहो वॾो पैगाम आहे जेको पाण उन्हीअ सां हलाए सघनि था ऐं पंहिंजे इर्द गिर्द जेके माण्हू रहनि था उन्हनि में फैलाए सघनि था त जीअं असांजे समाज जूं जेके बुरायूं आहिनि, असांजे समाज में जेके बुरायूं आहिनि, उन्हनि खे असां ख़तमु करे सघूं। तो मिठाई खे अॼु जे दौर जो शायदि चवणु आउं सम्झां थी त बिल्कुलु सही आहे ऐं उहो रेलेवेंट आहे ऐं आउं सम्झां थी सिंधी समाज में उहो हमेशह रेलेवेंट रहंदो। अॼु जी सोसाइटी में जेके मसइला आहिनि, ख़ासि तौर ते इख़्तिलाफ़ पसंदी आहे ऐं जेका रवादारी घटि आहे, साफ़ बर्दाश्त घटि आहे ऐं सेक्युलरिज़म आहे ऐं ॿिया जेके असांजी हुननि जा उन्हनि सां छा जेको आहे उनखे कीअं एड्रेस करे अमूल जे प्रोग्राम असांजे समाज में रवादारी, सिंधी समाज में रवादारी आहे ऐं इहे कोन चवंदसि त कोन्हे। उहा बि ॻाल्हि आहे त इख़्तिलाफ़ पसंदी आहिस्ते आहिस्ते असां में फील कई वई वञे के न के रुख में। हाणे हिकिड़ो शाइर जेको चवे थो कूड़ो तूं कुफर से काफ़र में कोठा आहे, हिंदू हल मां इहे जड़ियो तो न चुगाए, दिलि कितनी खे लाइ सचा जे शिकसी। हाणे हिकिड़ो असांजे समाज में मज़हबी लिहाज़ खां ॾिठो वञे त हिकिड़ो सैयद मथे तबिके जो माण्हू उहो थो तव्हांखे ॿुधाए एतिरी रवादारी आहे त चए थो त कूड़ो तूं कुफर सां जेकॾहिं काफ़र चवणो थी पए त पाण खे त पंहिंजे कुफर सां सचो रहे। इहो असां पाण ॾांहुं के मुस्लमान ॾांहुं के बुद्ध ॾांहुं के ॿिए मज़हब या मसलक वारे ॾांहुं खणी वञी सघूं था त केरु कहिड़ी बि सोच रखे थो, केरु कहिड़ो बि मसलक रखे थो, केरु कहिड़ो बि मज़हब रखे थो, पर उनखे उन सां सचो रहणो ऐं न त उहो उन तके सां पाण खे वागे न, पाण खे उन सां उनजो न सॾे। ऐं उहा निशानी जेका उनजे जेका सुञाणप आहे उन तके जी जहिड़ो हिंदुनि जी सुञाणप आहे, त हिकु हिंदू जी सुञाणप आहे।
ॻाइनि था जेके पंहिंजे उन नज़रिए सां सचा आहिनि। त आउं सम्झां थी इहो रवादारी जो इन खां वॾो को पैगाम थी नथो सघे जो हिकिड़ो सूफ़ी पंथ माण्हू, हिकिड़ो सूफ़ी मज़हबी माण्हू उहो तव्हांखे चवे त जेकॾहिं तव्हां काफ़िर आहियो त पंहिंजे कुफर सां सचा आहियो। अॼु छा थींदो आहे, जेकॾहिं तव्हांखे ख़बर थी पए त ॿिए मसइले जो आहे त हुनखे फौरन काफ़िर चवणु शुरू करणु या हुनखे पाण में वधीक बहितर ऐं ॿिए खे घटि चवणु शुरू करणु। जॾहिं त ईअं न आहे, शाह साहिब वटि जेको पैगाम आहे सो हर ॿिए इंसान जी इज़त, मोहबत ऐं बर्दाश्त जो सबबु यकीन शाह साहब जुड़े सां ई असांजो कॾहिं सेशन छा ॿिया सेशन बि आहिनि ऐं जदीद दौर जा जेके मसइला आहिनि उनजे हवाले सां शाह जो पैगाम छा आहे उहो बि सेशन खां मौजूदु आहे। भिटाई साहिब जे इंसाननि जी शाइरी कई आहे, इंसाननि जे लाइ कई आहे ऐं सिंध जे लाइ जेका भिटाई साहिब दुआ कई आहे उन सां ई असां सेशन खे तव्हां सभिनी जी महिरबानी। डॉक्टर फहमीदा हुसैन, तमामु शबनम मक़बूल साहब तव्हांखे स्टेज ॾींदा। मैडम अनीस मेमू साहबा सर दी हमीदा वहीदा बरो, तव्हां सभिनी महिरबानी। न का झल न का फल न को राव देह में आणियो विझनि आवरे रोड़ियो रता गुल मारू पाण अमल वली रो मत